बिरयासिटी वार्ड नंबर 5 कल्होड़ा कॉलोनी में 5 साला मासूम निंगर रमशा धीअर नादिर खल सां जवाबदारनि अकरम उर्फ़ अबू सोलंकी जे मुबैना ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई जी कोशिश। निंगरी जे रड़ियुनि ते पाड़े वारा पहुची विया। जवाबदारनि वाक़े वारे हंध खां फरार। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची मुतासिर निंगरीअ खे मेडिकल लाइ बिरयासिटी अस्पताल आंदो। बिरयासिटी थाणे ते जवाबदार अकरम उर्फ़ अबू सोलंकी ते मुख़्तलिफ़ कलमनि तहत केस दाख़िल। जवाबदार गिरफ़्तार इन मौक़े ते मुतासिर निंगरी जे वालिद राब्ते ते ॿुधायो त जवाबदार अकरम उर्फ़ अबूअ जे अॻु बि पाड़े में अहिड़ियूं शिकायतूं हुयूं ऐं हाणे ही मुंहिंजी मासूम न्याणी खे वरगलाए अंबनि जे बाग़ में वठी वञी ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई जी कोशिश कई, जो त मासूम जी रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुचण ते जवाबदार फरार थी वियो। जंहिं बाद पुलिस खे इतला कयो ऐं निंगरी जो मेडिकल बाद जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।